पिछाड़ी भार शहीद थिया, पिछाड़ी दोस्त यार शहीद थिया, भाटो कासिम शहीद थियो। पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन भी जख्मन में चूर दे जमीन दे पिवा। शिमर ज़ालिम तलवार नंगी करे हज़रत इमाम हुसैन जे सीने दे वे। हज़रत इमाम हुसैन के जवे तो पढ़ कलमो न कया शहीद। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम शिमर छा दूंगे लेजारना छा दूंगे धमकाना छा दूंगे खौफ डराना या के खबर ही नहीं। असाल पैदाई शहादत जे लाए थियाऊं। मुझो बाबू अली शहीद थियो, माखे उन ते फखुर आ। मुझो वडो भाउ हज़रत इमाम हसन शहीद थियो, माखे उन ते फखुर आ। मुझे भाइरनि जी शहादत ॿियनि जी ते करबला जे मैदान में थी आ, मूंखे उन्हनि ते फखुर आ। मुझन बच्चन जी शहादत थिया करबला जे मैदान में। अली अकबर शहीद थियो, अली असगर शहीद थियो, मूंखे उन्हनि ते फखुर आ। मुझा दोस्त यार मुझी सॼी जमात शहीद थी आ, मूंखे सभिनी ते फखुर आ। मां भी शहीद थियण लाइ तैयार आ, पर ज़ालिम थोड़ो तो परे थी। पहिरियों नमाज़ तो पढ़ा, टे पारीअ जी नमाज़ जो वक़्तु आयो आ। पहिरियों अल्लाह जो सजदो ॾिया, बाद में भले मूंखे भी शहीद कजो। हिते शिमिर थो चवे साईं कीअं नमाज़ पढ़ंदे जॾहिं तव्हांखे पाणी पीअण लाइ नथो मिले, वुज़ू लाइ किथां मिलंदो। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम तां 7 तारीख़ खां वठी पाणी बंद कयो आ। असां मिटीअ सां तयम्मुम कंदा नमाज़ पढ़ंदा आहियूं, ऐं हाणे भी मां मिटीअ सां तयम्मुम करे नमाज़ पढ़ंदुमि। शिमिर तो चवे साईं कीअं नमाज़ पढ़ंदे, तुंहिंजी सॼी जमात शहीद थी आ। हज़रत इमाम हुसैन तो फरमाए बराबर जमात शहीद थी आ, पर मां अकेले भी नमाज पढ़ण लाइ तैयार आ। शिमिर तो चवे साईं कीअं नमाज पढ़ंदे, 7 तारीख़ होनी तव्हांजो पाणी बंदा, 7 तारीख़ होनी तव्हांजी मानी बंदा। तव्हांखे बुखा, तव्हांखे उञा, ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में तीर लॻाइनि। ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में तलवारूं लॻियूं आहिनि। ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में खंजर लॻाइनि। तव्हांजे जिस्म मुबारक मां बेशुमार रत मुबारक वरी आ। ॾहीअ जो सॼो ॾियारो तव्हांजे अखियुनि मुबारकनि मां पाणी हलियो आ। भाइरनि जा जनाज़ा ॾिसी, बचड़नि जा जनाज़ा ॾिसी, दोस्तनि यारनि जा जनाज़ा ॾिसी साईं तव्हां इन हाल में कीअं नमाज़ पढ़ंदो, तव्हांजे जिस्म में कमज़ोरी आ। ओ मालिक इमाम हुसैन जे ईमान तां कुर्बान वञा। फरमाए दो शिमिर बराबर मुझे जिस्म में कमजोरी अची वई आ, पर ईमान मुझो साॻियो ई मज़बूत आ। परे त थी ॾिस त मां कीअं तो नमाज़ पढ़ां। धिको ॾेई शिमिर खे परे करे उते जो उते हज़रत इमाम हुसैन मिटीअ सां तयम्मुम करे अल्लाह अकबर करे चादर विछाए नमाज़ शुरू कयूं। पढ़ंदा सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन
वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अञा वरी आवाज़ अल्लाह माता पुछा थो एडे दुखे वक्त में हज़रत इमाम हुसैन नमाज न पढ़िया त मयार हुयस ॻाल्हायो छो पढ़े नमाज जी हैसियत तव्हां असांखे सम्झायो त नमाज एडे मान वारी जो मां बच्चा कुर्बान किया भाइर कुर्बान किया मां दोस्त कुर्बान किया बुख बर्दाश्त कई उन बर्दाश्त कई पर नमाज कज़ा न कई वेंदे वार त बि रब जी नमाज पढ़ियो थो वञा तॾहिं त जीअं अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जी हीअं नमाज साराई के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में वरी बे अल्लाह वारे हीअं हज़रत इमाम हुसैन जो सजदो सारायो चली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हेड़ो हज़रत इमाम हुसैन सजदे में आ हेड़ो नमाज में आ ज़ालिमन तीर जुटिया ज़ालिमन खंजर हया ज़ालिमन तलवार आयूं हज़रत इमाम हुसैन सजदे में आखिर शहीद थियो सिसी मुबारक धड़ मुबारक हो धार थी को भी ज़ुबान मुबारक हले दे आवाज तुझे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अञा वरी आवाज़ अल्लाह पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन शहीद नमाज में अॼु अलाए छा थी वियो आहे हुसैनी सॾाइण वारनि खे नमाज न थी वञे अल्लाह अॼु अलाए छा थी वियो प्यारे नबी मोहम्मद करीम जे ग़ुलाम सॾाइण वारनि खे नमाज न थी वञे नबी मोहम्मद करीम ने फरमायो कुल ज़ैनी फिस्सलाम मुंहिंजे नखरनि जो ठार नमाज आ अॼु मुसलमान ठहंदो थो अचे नमाज खां अॼु नमाज खां मुसलमान भॼंदो थो अचे नचाईंदो थो अचे मुसलमान कुझु हया कयो कुझु शर्म कयो कुझु ख्याल कयो जंहिं साईं जो खाओ था जंहिं साईं जो पियो था जंहिंजी ज़मीन ते रहिया पिया जंहिंजे आसमान हेठों रहिया पिया जंहिंजे ॾिनल पेरनि सां घुमंदा था जंहिंजे ॾिनल हथनि सां कमकार कंदा था जंहिंजे ॾिनल ज़ुबान सां ॻाल्हाईंदा था जंहिंजे ॾिनल अखियुनि सां निहारींदा था जंहिंजे ॾिनल कननि सां ॿुधंदा था जंहिंजे ॾिनल अखर सां कमकार कंदा था सोचींदा था हलंदा था उन साईं जी तव्हांखे छो नथी नमाज़ वणे उन साईं जो छो नथो तव्हांखे सजदो वणे उन साईं जे सजदे छो नथा अचण लाइ तयार फस्तऊ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून हिते भी बेचारे के दुख कढियो चे साईं इब्राहिम नमाज जो मौजू ते ॻाल्हायो नमाज नथा लथा मां गड़ियासी शिकारपुर जे भरसां गड़ियासी ना उते अल्लाह जी ज़ात जो कसम पेश मां रोई वेठो मूंखे जे साईं मोहम्मद इब्राहिम में वाइदो ॿुधण जा त शौक़ी न थी पर नमाज पढ़ण जे लाइ कोई तयार न मां जे आज़ान ॾेई वेही रहंदो आहियां कलाकनि जा कलाक इंतज़ार कंदो आहियां हिकिड़ो जमाए